मदीने वारे जा लख एहसान करोड़े एहसान हज़ारे एहसान गणजन त महबूब जा थोड़ा भी कोन लाहे सघबा अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान हकीम में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला तहक़ीक़ मोमिनन जे मथा थोरो कयो जो पंहिंजो महबूब माने मोकिलियो हथ में महबूब ॾियणु साईं ॾुखियो हूंदो आहे पर अल्लाह थो चए त मां पंहिंजो महबूब पाण खां जुदा करे तव्हां ॾे मोकिलियो महबूब हुयो रब सां हुयो नूर आला नूर मुस्तफ़ा जो अल्लाह सां गॾु पर मां अल्लाह जी ज़ात फरमायो मां पंहिंजो महबूब तव्हां ॾे मोकिलियो छाजे लाइ त तव्हांखे जहन्नम खां बचाए तव्हांखे जन्नत वठी ॾे तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो नामूनो ॾसे तव्हांखे ज़िंदगी खाइण जा तौर तरीक़ा अची ॿुधाए इन जे करे मां महबूब तव्हां ॾे मोकिलियो पर थोरो कंदे काफ़िरनि ते न यहूदनि ते न निसारनि ते न ॿियनि जे लाइ अल्लाह न चयो क़ुरान में छा थियो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मोमिननि ते थोरो कयो जेके कर में भरण वारा आहिनि दिलि सां मुंहिंजे मोहम्मद खे मञींदा आहिनि जेके मुस्तफ़ा जो नालो ॿुधी चुमी अखियुनि ते रखंदा आहिनि अल्लाह चए थो मां उन्हनि मोमिननि ते थोरो कयो हाणे ॻाल्हियूं त खोड़ आहिनि पर टाइम थोरो अची बचो आहे इन ई मौज़ूअ ते नात हिकिड़ी मुंहिंजी ठहियल आहे उहा तव्हांखे ॿ टे मिसरा ॿुधाए वठां सुभान अल्लाह चओ मुंहिंजे महबूब जा किरोड़ एहसान चए असांजे मथां अची असांखे दग लायो सिरात मुस्तक़ीम सम्झायो ऐं जन्नत जा रस्ता अची महबूब ॿुधाया हे असांखे मिली जन्नत हो असांखे मिली जन्नत मुहाबे मुस्तफ़ा जे में असांखे मिली जन्नत मुहाबे मुस्तफ़ा जे में जहन्नम खां बची उम्मत जहन्नम खां बची उम्मत मुहाबे मुस्तफ़ा जे में असांखे मिली जन्नत मुहाबे मुस्तफ़ा जे में थियूं हदर बदर जग में अचे हाकी न जे रबी मिली हर कंहिं खे आफर हता मुहाबे मुस्तफ़ा जे में मिली हर कंहिं खे आफर हता मुहाबे मुस्तफ़ा जे में असांखे मिली जन्नत मुहाबे मुस्तफ़ा जे में बख्शे थो यार जे सदके हुस्न जमाल जी हद न का जिन सार तुझो सुभान अल्लाह मिस्र में हजरत यूसुफ ने सी कटवार तुन पंजवा आंगुरियों कुर्बान किरोड़न सिरत कया दीदार तुझो सुभान अल्लाह एक पर्दो हटे ओ एक पर्दो हटे लिखी चंद्र बने चमकार तुझो सुभान अल्लाह कुर्बान
बख़्शे थो यार जंहिं सदके नथी मटिजे कंहिंजी सूरत मुहाबे मुस्तफ़ा जे में नथी मटिजे कंहिंजी सूरत मुहाबे मुस्तफ़ा जे में फ़रिश्तनि बि कया सजदा एॾो थियो आदमी आला फ़रिश्तनि बि कया सजदा एॾो थियो आदमी आला ऐं वधी इंसान जी अज़मत मुहाबे